जेके प्रॉब्लम्स हल कर रहे हैं उहे असांजा परसेंटेज ते। हाणे जेको आहे 7.2 एक्सरसाइज आहे उन जा 2 प्रॉब्लम जेको आहे परसेंटेज ते मां अव्हांखे कराए चुको आहियां। हाणे हे जेको 3 नंबर प्रॉब्लम आहे उहो प्रॉब्लम छा थो चए अचो त ॾिसूं। चए थो देयर वर 8500 वोटर्स इन अ विलेज 34% डिड नॉट कास्ट देयर वोट फाइंड द नंबर ऑफ वोटर्स हू कास्ट देयर वोट्स। त दोस्तों हाणे जेको आहे कंहिं ॻोठ में जेको आहे 8000 जेको आहे वोटर्स आहिनि उन्हनि मां 34% मतिलबु 134 ॼणनि जेको आहे वोट न ॾिनो आहे। घणा 134 ॼणनि वोट न ॾिनो आहे। त हाणे असांखे इहो ॾिसणो आहे त जेको आहे सो केतिरनि माण्हुनि जेको आहे वोट कास्ट कयो आहे। त हाणे दोस्तों सभ खां पहिरियों असां इहो ॾिसंदासीं त केतिरनि माण्हुनि वोट न ॾिनो आहे, त पोइ उन खां असां जेको आहे पोइ फाइंड कंदासीं त केतिरनि माण्हुनि वोट ॾिनो आहे। त अचो दोस्तों। त दोस्तों ॾिसो 100 ते घणनि माण्हुनि वोट ॾिनो आहे। 100 ते जेको आहे वोट घणनि माण्हुनि न ॾिनो आहे। 100 ते ॾिनो आहे 34 माण्हुनि वोट जेको आहे असांखे न ॾिनो आहे। त पोइ ॾिसंदासीं 8500 ते घणा माण्हू वोट न ॾींदा। 8500 ठीकु आहे दोस्तों। हाँ दोस्तों त माना 100 ते जेको आहे 34 माण्हुनि वोट जेको आहे न ॾिनो हुयो। त हाणे 8500 ते घणा माण्हू वोट न ॾींदा अचो ॾिसूं। त दोस्तों 2 ॿुड़ियूं जेको आहे हिन में ख़तमु थी वियूं। त जेको असांखे बाक़ी बचियो 34 ज़रबिया 8500। हाणे दोस्तों हिन खे छा कंदासीं पाण में ज़रब कंदासीं। अचो ॾिसूं त 85 ज़रबिया 34 ठीकु आहे दोस्तों। त 4 × 5 = 20 20 जा 2 मथे 8 चौको 32 32 ऐं 2 34। दोस्तों हिन सां चइनि सां ज़रब करे छॾियो। हाणे हिन सां ॾिसंदासीं त 3 × 5 = 15 15 जो 1 मथे 3 × 8 = 24 ऐं 1 = 25। त हे जोड़ कंदासीं 9 8 2। त दोस्तों त 2890 माण्हू जेके हुया इन वोट कास्ट न कयो, डिड नॉट कास्ट वोट। ठीकु आहे दोस्तों। त हाणे ॾिसो त जेके 2890 माण्हू आहिनि इन्हनि जेको आहे वोट न ॾिनो। त हाणे 100 ते घणा हुया दोस्तों। 100 ते हुया 34 माण्हू जिन जेको आहे वोट न ॾिनो हुयो। त हाणे 8500 जेको आहे वोटनि ते घणा थींदा माण्हू जिन वोट न ॾिनो। त 8500 ते घणा वोट जेको आहे शिरकत न कई 2850 माना हिननि जेको आहे शिरकत न कई आहे। त हाणे हे असां जिन वोट कास्ट न कयो आहे इहे असां टोटल मां छा कंदासीं कट कंदासीं। त हाणे जेको अचो दोस्तों 8500 माइनस हे कंदासीं 0 9 8 2 हे कट कंदासीं। त ॿुड़ीअ मां ॿुड़ी ख़तमु। त हिकु हेॾे वठी ईंदासीं 10 मां 9 वञनि 1 बचो। त 14 थिया 1 वठी ईंदासीं हेॾे 14 मां 8 वञनि छा बचंदा 6। त 7 मां 2 वञनि घणा बचंदा 5। त दोस्तों हाणे हे जेको आहे असांजो 5610 जेको आहे माण्हुनि जेको आहे वोट कास्ट कयो वोट कास्ट कयो। त कास्ट देयर वोट। त दोस्तों उम्मीद आहे त हे प्रॉब्लम अव्हांखे सम्झ में अची वेंदो। जी दोस्तों असां जेके प्रॉब्लम्स करे रहिया आहियूं उहे असांजा परसेंटेज ते। हाणे 3 प्रॉब्लम्स ऑलरेडी मां अव्हांखे कराए चुको आहियां। उम्मीद आहे त उहे प्रॉब्लम्स अव्हांखे सम्झ में अची विया हूंदा। जेकॾहिं को बि स्टेप अव्हांखे सम्झ में नथो अचे त तव्हां कमेंट में पुछी सघो था। त हाणे दोस्तों हे जेको 4 नंबर प्रॉब्लम आहे ॾिसो अचो त ॾिसूं छा थो चए। चए थो द पॉपुलेशन ऑफ अ विलेज इज़ 15000 इफ़ द पॉपुलेशन इंक्रीज बाय 5% इन अ ईयर फाइंड द पॉपुलेशन आफ्टर 1 ईयर। त दोस्तों हाणे हिकिड़ो जेको असांजो ॻोठ आहे त उनजी जेका असांजी पॉपुलेशन आहे उनजी जेका असांजी आबादी आहे उहा आहे असांजी 15000। ठीकु आहे दोस्तों। त हाणे चए थो जेका उनजी हिकु माना जेका आहे 5% जेका आबादी आहे उहा छा थी चए असांजी इंक्रीज़ थी थिए हर साल। त दोस्तों हाणे असांखे छा फाइंड करणी आहे त 1 साल खां पोइ जेको आहे उन ॻोठ जी आबादी जेको आहे केतिरी थींदी। अचो दोस्तों ॾिसूं। त हाणे दोस्तों हे ॾिसो असांजी 5% माना इन पर ईयर घणी इंक्रीज़ थी थिए असांजी 5%। माना दोस्तों जेका 5% असांजी
जेका आहे सा 1 साल में वधे थी। माना 100 ते जेको आहे असांजा घणा 100 ते घणा था वधनि असांजा 5 माण्हू, त असांखे छा ॾिसणो आहे 15,000 ते। ठीकु आहे दोस्तो, त हाणे ॾिसो अचो दोस्तो, त 100 ते दोस्तो असांजी आहे 5। ठीकु आहे दोस्तो, 100 ते घणी आहे असांजी 5 आहे, त असांखे घणनि ते ॾिसणी आहे 15,000। ठीकु आहे दोस्तो, त हाणे ॾिसो हे जेके 2 ॿुड़ी आहिनि असांजी, 1 ॿुड़ी हिन में ख़तमु थी वई, 1 ॿुड़ी जेका आहे असांजी हिन में ख़तमु थी वई, त असांजा जेके बचा उहे थिया 5 × 15। ठीकु आहे दोस्तो, त हाणे हिन खे जॾहिं पाण में असां छा कंदासीं, ज़र्ब कंदासीं, त उनजो जवाबु छा ईंदो असांजो 5 × 15 = 75। हीअ ॿुड़ी साॻी। त दोस्तो हाणे जेको आहे थो 1 साल ते जेको आहे असां इनक्रीज़ घणा थिया असांजा 750 माण्हू छा थिया, साल खां पोइ छा थिया असांजा इनक्रीज़ थिया। त हाणे असांखे ॾिसणो छा आहे, असांखे टोटल पॉपुलेशन ॾिसणी आहे, त टोटल में जेको आहे असां छा कंदासीं 750 छा कंदासीं ऐड कंदासीं। त दोस्तो हाणे हीअ जेका असांजी इनिशियल हुई 15,000। ठीकु आहे दोस्तो, त इनिशियल जेका आहे असांजी 15,000 आई, उन खां पोइ जेका असांजी हीअ थी आहे साल खां पोइ छा थी आहे असांजी इनक्रीज़ थी आहे। त हाणे जेका इनक्रीज़ थी आहे हिन में छा कंदुसि मां ऐड कंदुमि। ठीकु आहे दोस्तो, त साल खां पोइ जेका आहे सा टोटल जेका आबादी थी ॻोठ जी हीअ थी दोस्तो। त उमेदु आहे दोस्तो त हीअ प्रॉब्लम तव्हांखे सम्झ में अची वेंदो।